दिया हर इंसान यो चाहिंदो आहे त मूं वटि टाइम न आहे, मूंखे ही कम आहे, मूंखे ही कम आहे, मूंखे ही कम आहे। पर ख़ासि करे जेके इस्लामी महफ़िलूं हूंदियूं आहिनि न, उन में जॾहिं बि असां ईंदा आहियूं त पोइ असांखे समय कम थी वेंदा आहिनि। पर जॾहिं का बि दुनियावी महफ़िल हुजे, दुनियावी का बि प्रोग्राम हुजे, उन में जेकर असां सॼो ॾींहुं बीठा हूंदासीं उस ते, तॾहिं बि असांखे को कमु न ईंदो, थकावट बि कोन थींदी, निंड बि कान ईंदी। हिकिड़े बुज़ुर्ग फरमायो आहे त जिथे काल काल रसूलुल्लाह जी महफ़िलूं हुजनि, क़ुरान या हदीस जूं महफ़िलूं हुजनि, त उते अल्लाह जा फ़रिश्ता जन्नत जा गुलाब जा गुल खणींदा आहिनि। जेकी जमायत जेके माण्हू उन महफ़िलुनि में वेठा हूंदा आहिनि, पोइ उहे फ़रिश्ता उन अल्लाह जे बाननि जे मथां उहे गुल छटींदा आहिनि, उन्हनि जे भरिसां रखंदा आहिनि। उन्हनि गुलनि जे सदके उन्हनि खे सुकून पियो ईंदो आहे। ऐं तव्हां ॾिसंदव त जॾहिं बि अहिड़ियूं महफ़िलियूं हूंदियूं त उते इंसान खे जल्द में निंड ईंदी आहे, थकिजी पवंदो आहे, चवंदो हाणे मां सुम्ही पवां, निंड जी अचे पई। त उहा उन अल्लाह वारे चयो त इहा उन जे वस जी ॻाल्हि न आहे, हुनखे इहो सुकून आयो, जन्नत जे गुलाबनि जे गुल जे सदके उनखे सुकून अची वियो। हाणे उनखे सुकून आयो, उन सुकून जे करे उनखे निंड आई। पर उन बुज़ुर्ग फरमायो त जॾहिं वरी दुनियावी महफ़िल थींदी आहे त उते वरी शैतान पहुची वेंदा आहिनि, पोइ उहे कंटा खणी ईंदा आहिनि दोज़ख जा। पोइ जॾहिं इंसान सॼो ॾींहुं बीठो हुजे न, तॾहिं बि उनखे निंड न ईंदी। उहो चवंदो मां सॼो ॾींहुं बीठो हुजां, न उनखे बुख लॻंदी, न उनखे निंड ईंदी, न उनखे उञ लॻंदी। इहो इन जे करे जो उहे वरी शैतान उनखे कंटा पिया हणंदा आहिनि। अहिड़ियूं महफ़िलियूं में अचणु यकीनन अल्लाह ताला तो ई असांजे मथां वॾी महिरबानी फरमाई, जो अल्लाह जी मख़लूक त तमामु घणी आहे, पर उन महफ़िल मां बि, उन मख़लूक मां बि हिन महफ़िल जे लाइ अल्लाह ताला जे तो ई असां ग़रीबनि खे चूंडियो आहे। हिते अचणु हिकिड़ी वॾी नसीब वारी ॻाल्हि आहे। अल्लाह ताला क़ुरान में फरमायो अल माल वल बनून फितन। इंसान दुआ घुराईंदो आहे त साईं मूंखे दुआ कयो त मूंखे औलाद थिए। इंसान दुआ घुराईंदा आहिनि त साईं असांखे दुआ कयो त असां वटि दौलत अचे, असां वटि मिल्कियत अचे। पर मुंहिंजे रब करीम फरमायो त इहे ॿई शयूं जेके आहिनि फितनेबाज़ आहिनि। हुज़ूर जी हदीस शरीफ़ आहे, पाण अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात अक़दस फरमायो त क़यामत जे ॾींहुं पहिरियों पहिरियों जेकॾहिं अल्लाह ताला पंहिंजे बाने खां सुवालु कंदो, उहो उनजे औलाद जे हिसाब सां सुवालु कंदो त मुंहिंजा बाना मूं तोखे औलाद ॾिनो, तो औलाद खे कहिड़े रस्ते ते नाती, तो औलाद खे छा कयो? तूं त हलियो आहे, तूं मुंहिंजी बारगाह में पहुते, पर तो पंहिंजे औलाद खे मुंहिंजे रस्ते ते छॾी या मुंहिंजे रस्ते खां अलावा तो उनखे छॾे आहीं। माण्हू माल जे करे इस्लाम खां टिपींदा आहिनि, माल जे करे पंहिंजो मज़हब छॾे ॾींदा आहिनि, माल ऐं मिल्कियत दौलत जे करे इस्लाम दीन खां हलियो वेंदो आहे। हींअर ईसाई आहिनि, उहे माण्हू मुस्लमाननि, ग़रीब मुस्लमाननि खे पैसा बि ॾियनि था, उन्हनि जूं शादियूं बि कराइनि था, उन्हनि खे कारोबार बि ॾियनि था, पर सिर्फ़ु उन्हनि खे चवंदा हिकिड़ी शइ तव्हां छॾियो। उहा कहिड़ी शइ छॾियो? ईसाई चवंदा तव्हां इस्लाम छॾियो, असां तव्हांखे हर शइ था ॾेई छॾियूं। जॾहिं वरी इंसान खे औलाद थींदो आहे त औलाद इंसान खे इस्लाम खां परहेज़ करे छॾींदो आहे। महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जी हदीस शरीफ़ आहे, महबूब फरमायो त हिकिड़ी सिर्फ़ु न्याणी, सिर्फ़ु हिकिड़ी न्याणी, महबूब फरमायो त उहा 5 ॼणनि खे जहन्नम में वठी वेंदी। सिर्फ़ु हिकिड़ी न्याणी। महबूब फरमायो त उहे 5 माण्हू बि उहे हूंदा जंहिंजे मथां जन्नत वाजिब थी चुकी हूंदी, पर उहा हिकिड़ी न्याणी, उहा हिकिड़ी धीउ, उहा हिकु औरत
पंजन माण्हुनि खे जंहिंजे मथां जन्नत वाजिब हूंदी। महबूब फरमायो त उहा हिकिड़ी औरत उन्हनि पंजनि खे जन्नत मां कढाए करे जहन्नम में विझराए छॾींदी। साहबा अर्ज़ कयो त या रसूल अल्लाह उहो कीअं? महबूब अलैहिस्सलाम जी ज़ाते अक़दस फरमायो त जॾहिं कंहिं ग़रीब जे या कंहिं अमीर जे घर में जॾहिं धीउ पैदा थींदी आहे, सिकायल बानो आहे, पर जॾहिं उहा न्याणी थोरी वॾड़ी थींदी आहे त उनखे असां इस्लाम जा अहकाम न आहियूं सेखारींदा। क़ुर करीम जी तिलावत असां उनखे न कराईंदा आहियूं। तव्हां ऐं असांखे इहा ख़बर न आहे त अल्लाह ताला असांखे हथनि में आङुरियूं ॾिनियूं आहिनि, हीअ वॾी ॾिनी अथसि, उनखां बाद में आख़िर में नंढी ॾिनी अथसि। अल्लाह ताला इहा नंढी आङुर छाजे लाइ ॾिनी आहे? महबूब फरमायो त तव्हांजो औलाद जॾहिं 7 सालनि जो थिए त हिन नंढी चीच उनखे वठी करे इन में ऐं तव्हां मस्जिद में दाख़िल कयो। वरी जॾहिं 9 सालनि जी थिए तॾहिं बि तव्हां पंहिंजे औलाद खे मस्जिद में वठी अचो। पर जॾहिं वरी 11 सालनि जी थिए अञा बि जेकर निमाज़ जी पाबंदी न करे त मुंहिंजे महबूब फरमायो तव्हां हुनखे जेल में कैद करे छॾियो, जेल में बंदि कराए छॾियोसि। पर जेकॾहिं पोइ बि निमाज़ जी पाबंदी न थिए त महबूब फरमायो त ता हयात उनखे तव्हां कैद कराए छॾियो जेसीं ताईं निमाज़ जो पाबंदी नथो थिए। जेकर निमाज़ जो पाबंदी पोइ बि निमाज़ नथो पढ़े, महबूब फरमायो त उहो कैद में ई पियो हुजे, भली हुनखे मौत अची वञे। पर तूं ई असां छा था कयूं? जॾहिं असांजे घर में असांखे औलाद थियो, सम्झ लाइक़ थियो, त असां हुनखे शरीयत जे मुआफ़िक़ न तालीम ॾिनी, दुनियावी तालीम हुनखे असां ॾियाराए छॾी। जॾहिं न्याणी पर्दे जे लाइक़ थी त हुनखे असां पर्दो न करायो। वालदेन पंहिंजो पाण सां बेपर्दगी जी सूरत में असां हुनखे बाज़ारियूं घुमायूं, बेपर्दगी जी सूरत में असां हुनखे गैर मर्द सां ॾिसूं, तॾहिं बि असां हुनजे मथां हुकुम लागू न कयूं, न हुनजे मथां पीउ करे। जेकॾहिं पीउ खे चयो वेंदो आहे, पीउ चवंदो आहे साईं मुंहिंजी न्याणी प्यारी आहे, हिकिड़ी न्याणी आहे, मां हिनजे मथां हुकुम नथो करे सघां, मां हुनजे मथां शरीयत जा अहकाम नथो हलाए सघां। पर जेकॾहिं उहा ई न्याणी पंहिंजे औलाद खे चवे त बीह रहो, त सॼो ॾींहुं उहो पीउ पंहिंजी न्याणी जे हुकुम ते सॼो ॾींहुं बीठो हूंदो आहे। जॾहिं वरी वालदेन जो विसाल थी वेंदो आहे त हुनखे ॿाहिरि बि न आहिनि चवंदा। वरी जॾहिं शादी जे लाइक़ थी वेंदी आहे त महबूब फरमाए त हुनजी शादी कराई वेंदी आहे। शादीअ खां बाद में वरी उहा औरत बेपर्दगी कंदी आहे, घर में शरीयत जे ख़िलाफ़ हलंदी आहे, ॿार मुड़ुस जी इजाज़त खां ॿाहिरि हली वेंदी आहे। हता के महबूब जी हदीस शरीफ़ आहे, महबूब फरमायो त जेकॾहिं औरत ख़ैरात ॾिए, नफ़ली सदको रखे, हता के जेकॾहिं औरत नफ़ली रोज़ो रखे न तॾहिं बि मुड़ुस जी इजाज़त वठणु हुनखे लाज़मी आहे। अॼु असांजे घरनि में असांजी औरतूं बग़ैर मुड़ुस जी इजाज़त खां ॿाहिरि थी वञनि हलियूं। महबूब फरमायो जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो त हुन औरत खे घुरायो वेंदो, मुंहिंजे रब करीम जी दरबार में अॻियां ईंदी। मुंहिंजो रब करीम फरमाईंदो मुंहिंजी वानी, मां तोखे हयाती ॾिनी, मां तोखे ज़िंदगी ॾिनी, मां तोखे दुनिया जे तख़्ते ते आंदो, तो मुंहिंजे अहकाम जे मथां पासदारी कई। उहा अर्ज़ कंदी, ए मुंहिंजा रब करीम, मां ना सम्झो हुयसि, मां ना बालिग़ हुयसि, मुंहिंजे वालदेन मूंखे कॾहिं बि दीन जा अहकाम कोन सेखारिया। मुंहिंजो रब करीम फरमाईंदो त फ़रिश्तो हिनजे वालदेन खे वठी अचो। जॾहिं हुनजा वालदेन ईंदा त मुंहिंजो रब करीम फरमाईंदो त मुंहिंजा ॿारनि, मूं तव्हांखे औलाद जी नेमत ॾिनी, तव्हां हिनखे दीन सेखारियो। उहे अर्ज़ कंदा, असांजा रब करीम, असांजो पंहिंजे औलाद सां प्यार हो, असां वाक़ई हिनखे असां दीन कोन सेखारियो। मुंहिंजो रब करीम फरमाईंदो त हाणे हिन न्याणीअ खे बि वठो, इन जे वालदेन खे बि वठो, इन्हनि टिन्हिनि खे जहन्नम में उछलायो वञे। उहा बानी वरी अॻिते वेंदी, वरी दाह कंदी त मुंहिंजा रब करीम मूंखे जहन्नम में न विधो वञे। मुंहिंजो रब करीम फरमाईंदो आहे मुंहिंजी बानी छाजे करे तोखे जहन्नम में न विधो वञे? त वरी उहा अर्ज़ कंदी त मुंहिंजा रब करीम, मुंहिंजे वालदेन त मूंखे कोन चयो, पर मुंहिंजे वालदेन खां बाद में मुंहिंजे भाउ जो हक़ हुयो, उन बि मूंखे न चयो।
मुझो रब्बे करीम फरमाइंदो उनजे भाइरनि खे वठी अचो। महबूबा फरमायो त उनजा भाइर जन्नत में दाख़िल हूंदा, उहे भाइर कोन जाईंदा। महबूबा फरमायो त तव्हां कॾहिं हिनखे दीन जो अहकामनि जो करे तव्हां हिननि खे पासदारी कराई? ए मुंहिंजा रब्बे करीम, मुंहिंजे वालदेन जी हीअ प्यारी हुई, असांजी बि भेण प्यारी हुई। असां कॾहिं बि हिनखे दीन ते हलण जे लाइ कोन चयोसीं, असां हिनखे कॾहिं बि अहकाम कोन सेखारियासीं। मुझो रब्बे करीम फरमाइंदो हाणे हिन जे भाइरनि खे बि वठो, हिन जे वालदेन खे बि वठो, इनखे बि जहन्नम में विझो, मुंहिंजी हिन बानीअ खे बि जहन्नम में विझो। वरी उहा बानी हथ वेंदी, वरी उहा अर्ज़ कंदी त मुंहिंजा रब्बे करीम, मां नाबालिग हुयसि, मुंहिंजे वालदेन मूंखे वरितो, उहे मूंखे उन्हनि करे मूंखे दीन जी कोन सेखारियो, मुंहिंजे भाइरनि करे दीन कोन सेखारियो। पर जॾहिं मुंहिंजी शादी थी त मुंहिंजे मुड़ुस बि करे मूंखे दीन जी पासदारी कान कराई। कॾहिं मूंखे निमाज़ जो हुकुम कोन कई, कॾहिं मूंखे हुन पर्दे जो हुकुम कोन कयो, कॾहिं हुन मूंखे क़ुरान करीम जी तिलावत जो हुकुम न कयो। त मुंहिंजो रब्बे करीम फरमाईंदो त इन जे मुड़ुस खे बि जहन्नम में विझो। वरी उहा अर्ज़ कंदी त मुंहिंजा रब्बे करीम, मुंहिंजे मुड़ुस खां बाद में मूंखे औलाद जी नेमत मिली, पर पोइ बि मां बेपर्दगी जी सूरत में घुमियसि, मुंहिंजे औलाद बि कॾहिं मूंखे न चयो त पर्दो कर। मुंहिंजो रब्बे करीम फरमायो त हाणे इहा हिकिड़ी अल्लाह जी बानी पंहिंजे वालदेन खे बि जहन्नम में वठी वई, पंहिंजे भाइरनि खे बि जहन्नम में वठी वई, पंहिंजे मुड़ुस खे बि जहन्नम में वठी वई, हता के पंहिंजे औलाद खे बि न छॾी, उनखे बि जहन्नम में वठी वई। त उन वक़्तु नफ़्सा नफ़्सी जो दौर हूंदो। हिकु महबूब जी हदीस शरीफ़ आहे, महबूबा फरमाए त हिकिड़ी औरत मुंहिंजे रब्बे करीम जी दरबार में ईंदी त मुंहिंजा रब्बे करीम मुंहिंजो हिकिड़ो अर्ज़ु आहे। मुंहिंजो रब्बे करीम फरमाईंदो आहे मुंहिंजी बानी ॿुधा कहिड़ो अर्ज़ु आहे? या रब, अञा फ़ैसिलो परे आहे, सिज हेठि नेज़े ते जी बीठो आहे, ज़मीन टामे खां वधीक ततल आहे। ए मुंहिंजा रब्बे करीम मुंहिंजा पेर सड़नि था, मुंहिंजो दुनिया जे तख़्ते ते मूंखे उमेदवारी थी, मूंखे हमल थियो हुयो, उन हमल जे दौरान 6 महीननि जो हमल हुयो, उहो मुंहिंजो हमल ज़ाया थी वियो हो, उहो ॿारु मरी वियो हुयो। ऐं मुंहिंजा रब्बे करीम उहो 6 महीननि वारो ॿारु मूंखे हींअर मिले त मां उहो पेरनि जे हेठां करे बीहां त जीअं मुंहिंजा पेर न सड़नि। उन वक़्तु जॾहिं हिते असां पंहिंजे औलाद जे मथां एतिरी शफ़क़त था कयूं त उन वक़्तु वरी असां पंहिंजे औलाद जे लाइ इहा घुरंदासीं, असांखे औलाद मिले त असां पंहिंजे पेरनि जे हेठां रखूं त हीअ औलाद हिकिड़ी वॾी नेमत आहे। उन औलाद जे लाइ महबूबा फरमायो त जॾहिं इंसान मरी वेंदो आहे त उन जा 3 अहिड़ियूं शयूं आहिनि जेके मरण खां बाद में बि उनखे सवाबु पियो मिलंदो आहे। साहब अर्ज़ कयो या रसूल अल्लाह, उहे कहिड़ियूं 3 शयूं? पाण फरमायूं त इंसान जॾहिं पंहिंजी ज़िंदगीअ में निमाज़ूं पढ़े उनखे सवाबु मिलंदो, रोज़ा रखे उन्हनि जो सवाबु उनखे मिलंदो, हज करे अल्लाह ताला उनखे उन जो सवाबु ॾींदो, सदका करे ख़ैरातूं करे उहो उनखे सवाबु ॾींदो। पर 3 अहिड़ियूं शयूं आहिनि जंहिंजे अदा करण सां अल्लाह ताला उनजे मरण खां बाद में बि उनखे सवाबु पियो था कंदो। साहब अर्ज़ कयो या रसूल अल्लाह, उहे 3 शयूं कहिड़ियूं आहिनि? पाण फरमायो हिकिड़ो आहे सदका जारिया। तव्हां मस्जिद शरीफ़ ठाराए छॾियो, तव्हां मदरसो ठाराए छॾियो, तव्हां कंहिं वाट ते नलको हणाए छॾियो, तव्हां कंहिं मुसाफ़िर खानो ठाराए छॾियो, जेसीं ताईं उहा शइ हूंदी ओसी ताईं अल्लाह ताला तव्हांखे उनजो सवाबु पियो था कंदो। महबूब फरमायो त ॿियो नंबर महबूब फरमायो त औलाद, जेकॾहिं औलाद नेक साले आहे, जेकॾहिं औलाद नेक साले आहे त उहो क़यामत जे ॾींहुं ईंदो, जॾहिं उन जे अॻियां सवाब पेश कया वेंदा त उहो अर्ज़ु कंदो त ए मुंहिंजा रब्बे करीम, इहे सवाब एतिरा मुंहिंजा त कोन हुया, इहे सवाब त तमामु घणा आहिनि, इहे मूं त कॾहिं पंहिंजी ज़िंदगी में कया ई कोन हुया। त मुंहिंजो रब्बे करीम फरमाईंदो त ए मुंहिंजा बाना, वाक़ई तुंहिंजा सवाब एतिरा कोन हुया, पर पोयां तूं पंहिंजो औलाद नेक ई साले छॾे आए, उहो जेॾी महिल बि दुआ घुरंदो हो त पंहिंजे वालदेन जे लाइ दुआ घुरंदो हुयो। त मुंहिंजा रब्बे करीम जीअं उन्हनि नंढड़ाइप जी सूरत में मुंहिंजे मथां रहम कयनि, ए मुंहिंजा रब्बे करीम अॼु तूं बि उन्हनि जे मथां उहो ई रहम फरमा।
नंढड़ा जी सूरत में ॾिसो असांजा वालदेन जॾहिं असां नंढड़ा आहियूं त असांजा वालदेन शहर में वञी करे असांजे लाइ चंपल असांजे लाइ कपिड़ा असांजे लाइ हर शइ वठी था अचनि घरनि में अचनि था असां वटि जुती रखंदा त पुट हीअ तूं पाए ॾिसी तोखे पूरी आहे जेकॾहिं पूरी बि अचे त औलाद चवंदो मूंखे नथी वणे वरी उहो साॻियो ई पियो वालदेन वरी उहो ॿिए ॾींहं ते उहा साॻी चंपल वठी थो वञे पर जॾहिं औलाद वरी नौजवान थिए थो ऐं असांजा वालदेन पोड़ा थी था वञनि कॾहिं असां ईअं कयो त बाबो पोड़ो आहे भला अॼु मां चंपल वठी थो वञासि अॼु मां कपिड़ा वठी थो वञासि बाबा हाणे मां नंढो हुयुसि तूं मुंहिंजे लाइ वठी ईंदे अॼु तूं पोड़ो ई मां नौजवान आहे अॼु मां तुंहिंजे लाइ वठी आयो आहियां हीअ शइ तोखे वणेंदी असां कॾहिं ईअं न कंदासीं हिकिड़ो त वठी कोन ईंदासीं पर जेकॾहिं कॾहिं असां वठी आयासीं न त वरी वालदेन खां पुछंदासीं कोन त इहा शइ तोखे पसंदि आई या न आई अल्लाह ताला रहम फरमाए हिकिड़ा अहिड़ा असांजा अमल हूंदा आहिनि जंहिंजे सदके अल्लाह ताला असांखां बिग़ैर हिसाब जे जहन्नम मां कढी करे जन्नत में दाख़िल करे छॾींदो आहे मां कल्ह अहिड़े किताब में पढ़ियो पियो इमाम आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु जेको असां हनफियुनि जो इमाम आहे तारीख़ में इस्लाम में सुन्नत में अचे थो त इमाम आज़म उहो इमाम आज़म आहे जंहिंखे दुनिया जे तख़्ते में मुंहिंजे रब करीम जी 99 दफ़ा ज़ियारत कई मुंहिंजे रब करीम जी सही ज़ाते कदर जी इमाम साहब फरमाए त मूंखे जॾहिं को मसालो दरपेश थींदो त जेकॾहिं मूंखे का उहो मसालो सम्झ में न आयो त वरी मां दुरूद शरीफ़ पढ़ी ऐं मां सुम्ही पवंदुसि महबूब जी ज़ियारत थींदी पोइ उहो मसालो वरी मां डायरेक्ट महबूब खां पुछंदुसि हिकिड़ो दफ़ो इमाम साहब किताब पियो लिखे कलम हुयो मस इमाम साहब वटां भई इमाम साहब ईअं मस मां कलम ॿोड़े उन पने ताईं आंदो ओसी त इमाम साहब आणे करे पने ताईं इमाम साहब पंहिंजे कलम खां लिखियो ई कोन उहो कलम उते इमाम साहब जो जल्दी हो कुझु वक़्त खां बाद में किताब त इमाम साहब बाद में लिखियो पर उन वक़्तु इमाम साहब उहो कलम सां न लिखियो जॾहिं इमाम साहब जो विसाल थी वियो त इमाम साहब जे कंहिं शागिर्द संगनि खे ख्वाब में ज़ियारत कई इमाम साहब खे अर्ज़ु कई त इमाम साहब तव्हां वॾा अल्लाह जा प्यारा बाना हुयो दीन जा वॾा हिकिड़ा इमाम हुयो तव्हांजा सभई सदके जारिया आहिनि भला अल्लाह ताला तव्हां सां कहिड़ो हिसाब फरमायो त इमाम साहब अर्ज़ु कई इमाम साहब फरमायो त मुंहिंजा प्यारा शागिर्द मुंहिंजो इबादतूं मुंहिंजूं रियाज़तूं मुंहिंजा रोज़ा मुंहिंजो पढ़णु मुंहिंजी दीन जी ख़िदमत करणु उहे सभु हिकिड़े पासे हुई पर मां हिकिड़ो दफ़ो किताब लिखियो पिए मां किताब लिखंदे मां मस मां कलम ॿोड़े अञा मूं पने ते आंदो त अल्लाह जी मख़लूक मंझां हिकिड़ी मक उॾी करे अची मुंहिंजे उन कलम ते मस पिणु वेठी ऐं मां चयो हीअ अल्लाह जी मख़लूक आहे हिनखे उञ लॻी आहे मां उनजी उञ जे करे उहो कलम मूं उते बीहारे छॾियो मुंहिंजे रब करीम फरमायो त ए नौमान तुंहिंजी सभु इबादत हिकिड़े पासे तुंहिंजी रियाज़त सभु हिकिड़े पासे पर तो मुंहिंजी मख़लूक जे मथां रहम कयो उन रहम जे सदके अॼु मूं तोखे बिग़ैर हिसाब जे जन्नत था करे केॾियूं वॾियूं रियाज़तूं इमाम साहब जूं पर सिर्फ़ु हिकिड़ी नंढड़ी मख़लूक जे मथां इमाम साहब रहम फरमायो त अल्लाह ताला इमाम साहब जे मथां रहम फरमाए छॾियो तूं ई असां जेकर पाण खां ग़रीब आहे त उनजे मथां ज़ुल्म कंदासीं ज़ुल्म करिणो आहे उनजे मथां छो जो ग़रीब आहे असां इंसान जी हिकिड़ी तबियत थी वई आहे जेको ग़रीब आहे उनजे मथां ज़ुल्म करिणो आहे जेको असांखां थोरो मथो आहे त उनजी हेठां ई करणी आहे महबूब फरमायो त ईअं न कयो महबूब फरमायो त तूं मज़लूम सां ज़ुल्म न कर छो जो ज़ालिम जी कॾहिं बि दुआ क़बूल न थींदी मुंहिंजे रब करीम फरमायो त मज़लूम जी दुआ हर वक़्तु मां क़बूल कंदो आहियां तूं अल्लाह जी मख़लूक जे मथां रहम कर त अल्लाह ताला तुंहिंजे मथां रहम फरमाईंदो पर जॾहिं बि तो अल्लाह जी मख़लूक जे मथां रहम करणु छॾे ॾिनो न त अल्लाह ताला तुंहिंजे मथां रहम करणु बि छॾे ॾिनो महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जो प्यारो साहबी आहे हज़रत सैयदना उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु संदन जो विसाल थी वियो आहे विसाल खां बाद में संदन जो फर्ज़ंद आहे हज़रत सैयद अब्दुल्लाह बिन उमर
उन फरमायो त मां जॾहिं बाबा जो विसाल थी वियो, शहादत थी, त मां दुआ घुरंदो रहियुसि, हिकिड़ो वज़ीफ़ो मां पढ़ंदो रहियुसि त मुंहिंजे वालदेन जी मूंखे ज़ियारत थिए कि पूरो साल मां उहो वज़ीफ़ो पढ़ंदो रहियुसि, मूंखे ज़ियारत न थी। साल जॾहिं पूरो थियो त मूंखे संदन जी ज़ियारत थी। मां ज़ियारत में अर्ज़ु कयमि, तव्हां अमीरुल मोमिनीन हुयो, तव्हां महबूब जा प्यारा सहाबी हुयो, तव्हां महबूब अलैहिस्सलाम जा सोहरा हुयो, तव्हांजूं रियाज़तूं घणियूं, तव्हांजूं इबादतूं घणियूं, तव्हांजा नफ़ल घणा, तव्हांजा सदक़ात घणा, तव्हांजा हज घणा, मुंहिंजे रब्बे करीम तव्हां सां कहिड़ो हाल फरमायो? त हज़रत सैयदना उमर फारूक फरमायो त मुंहिंजा पुट अल्लाह ताला मुंहिंजे मथां रहम फरमायो आहे, पर जॾहिं मां मदीने में बैतुल माल मञा माल हिकिड़े हंधा खणाए ॿिए हंध पे रखंदा आहियूं, इन खणाइण में बेतवजीअ में मूंखां हिकिड़ी गनीमत जी हिकिड़ी रस्सी किरी पई। मुंहिंजे रब्बे करीम फरमायो त ए उमर उहा रस्सी पैदा कर। हाणे न उहा रस्सी मूं चोरी कई हुई, न मूं नाक खई हुई, न मूं कंहिंखे ॾिनी हुई, पर बेतवजीअ में उहा रस्सी किरी पई त मुंहिंजे रब्बे करीम फरमायो त ए उमर उहा रस्सी पैदा कर। पर पोइ मुंहिंजे रब्बे करीम पंहिंजे गफ़ूर रहीम वारी वस्फ़ जे सदके मूंखे बख़्शे छॾे ऐं जन्नत में दाख़िल करे छॾियो। त अल्लाह जे अहिड़े प्यारे वलीअ जे सदके महबूब अलैहिस्सलाम जे प्यारे सहाबीअ खां बि महबूब अलैहिस्सलाम जी ज़ात अक़दस उन रस्सीअ जो सुवाल फरमायो आहे त तूं सोच त तूं ई असांजा केतिरा गुनाह आहिनि, तुंहिंजे ई मुंहिंजे, तूं ई असां ग़रीब यतीमनि जो केतिरो माल था खाऊं, कंहिंजे मथां केतिरो ज़ुल्म था कयूं। क़यामत जे ॾींहुं असांखे रब्बे करीम जे अॻियां पेश थियणो आहे। इन औलाद जे करे, इन माल जे करे तूं हवस में न अची वञ। इहो माल हिते हूंदो, इहो औलाद हिते हूंदो। कंहिं बुज़ुर्ग फरमायो आहे न, ठाहिनि हिकिड़ा रहनि ॿिया, सुवाल वरी टिनि खे ॾियणो पवंदो आहे। वालदेन ठाहिनि, हिन हुन जो माल गॾु करे पंहिंजे औलाद जे लाइ सहूलियतूं कनि। हा भई, वरी जॾहिं उहो मरी वेंदो आहे त सुवाल उन खां थींदा आहिनि, पोयां अयाशी वरी उन जो औलाद पिया कंदा आहिनि। तव्हां ॾिसंदा आहियो त जंहिं माल नाहक सां कमायो आहे न, उहो पाण त वियो हलियो, पर उन जो औलाद वरी माना ईअं खपाए छॾींदो आहे जो उन्हनि खे ख़बर ई कान पवंदी आहे। ईअं अयाशुनि में माल खपाए छॾींदो आहे, पर जंहिंजो हिलाल ऐं रोज़ी वारो हूंदो आहे न, उन्हनि जो औलाद ईअं अयाशुनि में न आहे खपाईंदो। कंहिं बुज़ुर्ग सुबुह जो बाज़ार जे टाइम ते रोए पियो, बाज़ार जे मुंहं में बादशाह लंघियो, चईसि अल्लाह वारा हिते वेठो आहीं, बाज़ार जे मुंहं में ॿुधो रोई ख़ैर त आहे। चईसि मूंखे मालिक मोकिलियो आहे त मुंहिंजा ग़ुलाम मूंसां नाराज़ थी विया आहिनि, उन्हनि खे वठी आहे त मां परचां। ॾे हवाला पोइ भला ग़ुलाम छा था चवनि? चईसि ग़ुलाम को बि हिकिड़ो ग़ुलाम बि मुंहिंजी कोन थो ॿुधे। बादशाह वियो हलियो, बादशाह खे कंहिं चयो त साईं हीउ जेको आहे दरवेश आहे, फ़क़ीर आहे, हिन जा ई कम हूंदा आहिनि। वरी बादशाह शाम जो मोटियो, बादशाह ॾिठो त उहो साॻियो ई फ़क़ीर, उहो साॻियो ई अल्लाह वारो वरी मुक़ाम ते ॿुधो रोए। वरी उन खां पुछई, सुबुह भला बाज़ार जे मुंहं ते पियो रुनी, हींअर भला हिते ॿुधो रोई, छा मसइलो आहे? चई सुबुह मां हुते पियो रुनमि त आका मूंखे मोकिलियो त ग़ुलामनि खे वठी आहे त मां परचान। हाणे वरी ग़ुलाम था मूंखे चवनि त असां परचण लाइ तयारु आहियूं, जीअं चवे तीअं कंदासीं, पर रुगो असांखे आका परचाए ॾे, रुगो असांखे आका परचाए ॾे। पोइ आका छा थो चए? आका जो फरमाए त हाणे टाइम पूरो आहे, हाणे टाइम पूरो थी वियो। बादशाह चयसि ॻाल्हि तुंहिंजी मूंखे सम्झ में न आई। चई थी मूंखे मुंहिंजे रब्बे करीम फरमायो त मुंहिंजा बाना भटकियल आहिनि, उन्हनि खे वठी आहे। पर वरी जॾहिं मां शाम जे टाइम क़ब्रिस्तान में थो अचां त उहे साॻिया ई बाना मूंखे अर्ज़ु था कनि, हाणे पंहिंजे रब्बे करीम जी दरबार में हथड़ा खण त मुंहिंजो रब्बे करीम असांजा गुनाह बख़्शे। मुंहिंजो रब्बे करीम फरमाए थो हाणे हयाती तव्हांजी पूरी थी वई, हाणे हिसाब किताब वठणु मूं रब्बे करीम जो कमु आहे। त हीअ असांखे हयाती जेकी मिली आहे न, इहा हिकिड़ी वॾी नेमत आहे। इन नेमत जो क़दुरु कयो।
इन नेमत ये जॾहिं बि असां वटि वही हली न पोइ असां हथ हणंदासीं, पोइ असां हथ हणंदासीं। पीर साईं रोज़दणी रहमतुल्लाह अलैह फरमायो त मुंहिंजो मुरीद 5 वक़्त निमाज़ पढ़े, 5 वक़्त निमाज़ पढ़े, अव्वल ऐं आख़िर ज़िक्र करे त उनजो जन्नत जो ज़ामिन मां रोज़दणी आहियां। उन अलाह वारे ईअं चयो त हाणे ॾिसो त अॼुकल्ह असां निमाज़ पढ़ूं था, 5 वक़्त निमाज़ असां में न आहे, असां वटि ज़िक्र न आहे, असां वांदा था वेहूं, गिला में पूरा आहियूं, चुगलियुनि में पूरा आहियूं, गुनाहनि में पूरा आहियूं। पर कॾहिं असां इहो सोचियो आहे त भला चलो ठीकु आहे, सॼो ॾींहुं मां गिलानि में गुनाहनि में गुज़ारियां थो, भला हिन ॾींहं में 5 मिंट मां महबूब जे मथां दुरूद शरीफ़ थो पढ़ां। सॼो ॾींहुं असां ईअं गुज़ारे था छॾियूं, कॾहिं असां इहो सोचियो आहे भला 15 मिंट असां निमाज़ था छॾियूं, न। अल्लाह ताला जा प्यारा ॿारहं, इहे ज़िंदगी असांखे नेमत आहे। अॼु असां वटां चाचो मोहन दाऊद साईं अता जो वालिद साहब जो साल थी वियो आहे, उनखे साल पूरो थी वियो, ख़बर ई कान पई। सुभाणे ईअं असांजे मथां बि मौत अची वञो, का ख़बर न आहे। सुभाणे हिते इहा अहिड़ी वाट आहे, अहिड़ो रस्तो आहे जिते हर कंहिंखे हलणो आहे, हर कंहिंखे वञिणो आहे। कल्ह असांजे विच में वेठो, अॼु असांजे विच में न आहे। त अल्लाह ताला जी बारगाह में इहा हर वक़्तु दुआ घुरो त मुंहिंजा रब करीम असांखे 5 वक़्त निमाज़ पढ़ण जी तौफ़ीक़ अता फरमा, असांजे औलाद खे नेक ऐं सालिह अता फरमा, असांखे क़ब्र जी तयारी करण जी तौफ़ीक़ अता फरमा, असांजे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जी हर सुन्नत जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमा। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन। आमीन। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व शफ़ीना व हबीबना व करीबना मौलाना मुहम्मद व अला आलिहि व सहाबिहि अजमईन। या अल्लाह हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जे वास्ते जिन्हें प्रोग्राम कयो, जिन्हें अहिड़ो इंतज़ाम कयो आहे, या अल्लाह हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जे वास्ते उन्हनि जो प्रोग्राम पंहिंजी बारगाह में क़बूल मंज़ूर अता फरमा। या अल्लाह उन्हनि जो सवाब साईं तव्हांजे वालिद साहब जे रूह सी बख़्शी क़बूल मंज़ूर अता फरमा। या अल्लाह साईं जा जेके बि अज़ीज़ अकारे हिन फ़ानी दुनिया मां लाॾाणो करे विया आहिनि, या अल्लाह उन्हनि जी दरबार में पेश कंदा क़बूल मंज़ूर अता फरमा। उन्हनि सभिनी जा सगीरा कबीरा गुनाह माफ़ अता फरमा। या अल्लाह जमा सगुर जा जेके बि अज़ीज़ अकारे हिन फ़ानी दुनिया में लाॾाणो करे विया आहिनि, उन्हनि सभिनी जा बि सगीरा कबीरा गुनाह माफ़ अता फरमा। असां सभिनी खे आसमान ऐं ज़मीन जा आफ़तुनि खां पनाह में अता फरमा। असां सभिनी खे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जे हर सुन्नत जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमा। असां सभिनी खे 5 वक़्त नमाज़ पढ़ण जी तौफ़ीक़ अता फरमा। या अल्लाह असांजे औलाद खे नेक ऐं सालिह अता फरमा। या अल्लाह हिन महफ़िल जे सदके साईं अता खे नेक सालिह औलाद अता फरमा, उन जे घरनि में रहमत ऐं बरकत अता फरमा। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरानिल करीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व शफ़ीना व हबीबना व करीबना मौलाना मुहम्मद व अला आलिहि व सहाबिहि अजमईन। ला इलाहा इल्लल्लाह।